सिंध जा मोती मटियारी चैप्टर ऐं मटियारी सिविल हॉस्पिटल जा MS डॉक्टर अब्दुल सलाम मेमण साहब। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम सर ठीक आहियो, ख़ैरियत आहे? मज़े में आहियो? असांजो सर सिंध जा मोती प्रोग्राम असां उन्हनि दोस्तनि लाइ शुरू कयो जेके कंहिं न कंहिं क़िस्म जी सर्विस आवाम खे ॾेई रहिया आहिनि। माशाल्लाह MS बुनियाद असांजो मटियारी से मिले तो ताराने के हज़ारे साल गुजरी विया आहिनि। शायदि असीं पुराणा रहवासी आहियूं मटियारी शहर जा। जी सर। फैमिली में सर केरु केरु आहे? शादी हिकिड़ी आहे, ॿ आहे? अक्सर इहो सवाल तव्हांखे व्यूअर्स चवंदा आहिनि त इहो थोरो मज़ेदार सवाल आहे, इहो पुछंदा कयो, त इन जे बारे में ॿुधाइजो सर। ॿार केतिरा आहिनि? शादी हिकिड़ी आहे, ॿ आहे? सर फैमिली में असीं माशाल्लाह 2 शादियूं आहिनि ऐं ॿिन्ही शादियुनि मां मुंहिंजा 5 ॿार आहिनि। 3 नंढड़ियूं आहिनि, 2 मुंहिंजा पुट आहिनि। 3 जेके नंढड़ियूं आहिनि माशाल्लाह 2 वॾियूं ग्रेजुएटियूं आहिनि, ॿिन्ही शादी कराए छॾी अथऊं। ज़बरदस्त। 5 घरनि में ख़ुशि आहिनि, आबाद आहिनि, अल्लाह सां करे आबाद हुजनि माशाल्लाह। ऐं मुंहिंजा वॾो पुटु आहे मुंहिंजो इंजीनियर आहे ऐं कराची में जॉब करे थो। ऐं मुंहिंजो नंढो पुटु आहे उहो मेडिसिन में आहे ऐं मेडिकल में फाइनल ईयर में। अच्छा, तव्हां सर भाइर ऐं भेनरूं भला तव्हांजी? सर ख़ुशि नसीबी चइजे या बदनसीबी चइजे त 4 असीं भाउर आहियूं, भेण असांखे कोन हुई। अच्छा अच्छा अच्छा, असीं 4 ई भाउर आहियूं। अच्छा, ॿियनि भाउरनि में सर डॉक्टरी जे शोबे में केरु आहे या सिर्फ़ु तव्हां? सर भाउरनि में केरु बि डॉक्टरी शोबे में कोन्हे। आउं सभिनी में नंढो भाउ आहियां ऐं आउं ई डॉक्टर आहियां। मुंहिंजा ॿिया भाउर ॿियनि पंहिंजनि धंधनि सां ऐं पंहिंजनि कारोबारनि सां ऐं गवर्नमेंट जॉब सां लॻल आहिनि। ऐं बाक़ी असीं आउं पंहिंजे फैमिली में असीं 4-5 डॉक्टर आहियूं माशाल्लाह। आउं डॉक्टर आहियां, मुंहिंजी वाइफ डॉक्टर आहे ऐं मुंहिंजो नंढो पुटु फाइनल ईयर में डॉक्टर आहे ऐं उन खां पोइ मुंहिंजी नुंहुं जेका आहे, मुंहिंजे वॾे पुटु इंजीनियर जी जेका घरवारी आहे उहा माशाल्लाह डॉक्टर आहे। डॉक्टर आहे माशाल्लाह। तव्हांखे सर भला डॉक्टरी जो शौक़ु कीअं पैदा थियो, थोरो उन जे बारे में थोरो? अलाए त तमामु गुरबत में गुज़रियो। जॾहिं मूं मैट्रिक पास कई त माशाल्लाह मुंहिंजो A1 ग्रेड आयो उन ज़माने में, या 1983 जी ॻाल्हि आहे। पोइ मुंहिंजो वालिद साहिबु प्राइमरी टीचर हूंदो हो, उन मूंखे चयो त बाबा ठीकु आहे तूं होशियारु अथई पर पाण वटि अॻिते पढ़ण जा वसाइल मौजूदु कोन अथई। अच्छा। हा, त पोइ मूंखे चई त उहो जेकॾहिं तव्हांखे वधीक शौक़ु हुजे या तव्हां वधीक जेकॾहिं अॻिते वधणु चाहियो था, तव्हां पंहिंजा सोर्सिस पाण पैदा करियो। ऐं सिर्फ़ु पंहिंजी फैमिली खे रन करे सघंदो आहियां। प्राइमरी टीचर आहियां, मुंहिंजा 3 ॿार अॻी आहिनि, पंहिंजो घर हलायां थो। सही सही। तोखे वधीक पढ़ाइण जी मूं में हिमत कोन अथई जेकॾहिं तव्हां। जी जी बिल्कुलु। त आउं पंहिंजे फैमिली में ज़ाहिर आहे वधीक टैलेंट हो ऐं होशियारु हुउसि। मुंहिंजे वालिद साहिबु मूंखे चयो त बाबा जेकॾहिं तव्हांखे अॻिते वधिणो आहे त तव्हांखे पंहिंजा वसाइल पाण पैदा करणा पवंदा। अच्छा माशाल्लाह। पोइ ज़ाहिर आहे असां ग़रीब फैमिली जो तइल्लुक़ु रखंदो त मूं हिकिड़े दुकान ते 500 रुपया उन वक़्त में हिकिड़ो मेडिकल स्टोर हूंदो, उते हिकिड़ी जॉब कई त उते मूंखे 500 मिलंदा। सुबुह जो आउं कॉलेज वेंदो हुउसि, शाम जो उते स्टोर ते नौकिरी कंदो हुउसि जंहिंजा मूंखे महीने में 500 रुपया मिलंदा। अच्छा। त अहिड़े तरीक़े सां असां माना। अच्छा, हींअर ताईं सर मेडिकल स्टोर्स ते इहो रवाज जेको तव्हां ॻाल्हि कई जी 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 त तव्हां डॉक्टरी शुभ में कीअं आया, शौक़ु आहे या न, त इन जी ॻाल्हि आउं तव्हांखे ॿुधायां त पोइ असांजो हिकिड़ो इंटर में हिकिड़ो असांजो उस्तादु हूंदो, सही मोहतरम उस्तादु हूंदो साईं अलानू शेख साहिबु, अलाह साईं हुनखे जन्नत नसीब करे। माशाल्लाह। उहो असांखे तमामु घणो भाईंदो। जॾहिं असां इंटर में पास कई त मैट्रिक पास कई सॉरी जी जी, त उन खां असां सलाह वरिती त सर असां प्री मेडिकल में वञूं या प्री इंजीनियर में वञूं। छो उन वक़्तु असांजो एतिरो कैलिबर कोन हो जो माण्हू पंहिंजे तरफ़ सां चॉइस करे। त मूंखे चई त डॉक्टर साहिबु त बहरहाल हाणे की हलंदी चई पुटु तव्हां जेको आहे सो ग़रीब जा ॿार आहियो, उन वक़्तु नौकिरियुनि जो इशू हूंदो, तव्हां मुंहिंजी सलाह जेकॾहिं उस्ताद जी सलाह वठो त तव्हां प्री मेडिकल में वञो। छो त प्री मेडिकल में तव्हांखे जॉब न बि मिली त तव्हां पंहिंजी क्लिनिक वारा खोले पंहिंजो रोज़गार करे सघो। ज़बरदस्त, माना इहो मशवरो सुठो मशवरो आहे। हा, इहो हिकिड़ो असांजे उस्ताद मशवरो ॾिनो त जेकॾहिं तव्हांखे नौकिरी न मिली त तव्हां ज़ाहिर आहे पंहिंजो गुज़र सफ़र करे सघो था, पंहिंजी क्लिनिक वग़ैरह हलाए सघो था। त उहो शौक़ु उन वक़्तु कोन हो। सही। त बहरहाल पोइ जॾहिं हुन उस्ताद सलाह ॾिनी त असां पोइ प्री मेडिकल में तइलीम पढ़ाई, पोइ हुन हिसाब सां सिलेक्शन बि थी वई माशाल्लाह। पोइ इन तरह सां माण्हू मेडिकल लाइन में अची वियो। हो सर बचपन भला मिडिल क्लास फैमिली सां ताल्लुक़ हो तव्हांजो, थोरो कसम परसी में गुज़रियो या बाबा साईं सुठे तरीक़े सां परवरिशदारी सुठी कंदो आहे हर को वालिदैन, बिल्कुलु, पर ग़रीबी बि हूंदी आहे, केॾीमहिल मुश्किल हालात हूंदा आहिनि, अहिड़ी का पोज़ीशन का बचपन में आई सर? सर मूं तव्हांखे ॿुधायो न असांजी फैमिली इंतिहाई ग़रीब हुई। अच्छा। इंतिहाई ग़रीब जो माण्हू वटि मूंखे यादि कोन्हे, असीं जॾहिं बस में वेंदा हुआसीं जामशोरे पढ़णु त असां वटि बस जो जेको किरायो हूंदो उन वटि हिकिड़ो रुपयो हूंदो। असीं उन रुपये जे लाइ परेशान हूंदा हुआसीं। इहो रुपयो कीअं अरेंज कजे, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त उते दुकान ते आउं कमाईंदो हुउसि, उते 500 रुपया मूंखे महीने में मिलंदा। पोइ इहो अचण वञण जो किरायो, पंहिंजा कपिड़ा वठणु
या पंहिंजी जेका ज़रूरतूं पूरियूं करणु उन ई तरीक़े सां कंदासीं। असांखे वालिदैन जो ज़ाहिर आहे तमामु ग़रीब हो। मुंहिंजो पीउ प्राइमरी टीचर, हुन वक़्तु मूंखे ॿुधाईंदो बाबा मुंहिंजो पघार 350-400 रुपया आहे। 400 रुपया हुन मां सिर्फ़ु पंहिंजे ॿारनि खे तव्हांखे मानी खाराए सघां थो, तव्हांजे पढ़ाई जो बाक़ी पंहिंजी महिनत पाण करियो। सो असां ज़ाहिर आहे उन मैट्रिक वारे ॾींहं खां वठी असां पंहिंजो माना सेल्फ मेड कमु शुरू कयो ऐं उन खां पोइ अॼु ताईं। उन खां सवाइ इहो तव्हांखे ॿुधाईंदो जॾहिं उते असांजी एडमिशन थी वई, उते असां महिराणा हॉस्टल में रहियासीं LMC में। उते बि असां जेको आहे सो जेका मेस हूंदी उनजी मैनेजरशिप कई त जीअं पंहिंजो गुज़र सफ़र पाण करे सघूं। माने हिकिड़ो ॾाढो टफ हालात मां गुज़रियो, दिलचस्प हो ज़ाहिर आहे, हिकिड़ो एंजॉय कयो हूंदो उन में ज़ाहिर आहे। बिल्कुलु असां उन लाइफ खे बि इंजॉय कयो ऐं उन लाइफ खे बि तमामु इंटरेस्टिंग तरीक़े सां गुज़ारियो। पर बहरहाल टफ लाइफ हुई, असां कॾहिं बि कंफर्ट ज़ोन में कोन रहिया आहियूं। अच्छा, डॉक्टरी शोबे में जॾहिं आयो त स्टार्ट किथां खां थियो? ज़ाहिर आहे मेडिकल ऑफिसर खां थिया हूंदो या जेको हाउस जॉब कंदा आहिनि उन हिसाब सां शुरू थियो? ज़ाहिर आहे जीअं सभई डॉक्टर थींदा आहिनि त फाइनल ईयर प्रॉपर वे आहे, मथे फाइनल ईयर थींदी आहे, पोइ हाउस जॉब थींदी आहे। हाउस जॉब खां पोइ जीअं असीं निकितासीं त पोइ ज़ाहिर आहे जॉब्स कोन हुयूं। सही। पोइ वरी माण्हू पंहिंजी प्राइवेट क्लिनिक वग़ैरह 1-2 साल हलाई। पर जीअं त असीं महिनती हुआसीं, जफ़ाकश हुआसीं, ग़रीब माण्हू जा ॿार हुआसीं ऐं इंतिहाई महिनत कईसूं। पोइ उन क्लिनिक जे दौरान कमीशन जी तयारी कईसूं ऐं कमीशन जे इम्तिहान में वेठासीं त अलाह जो शुक्र आहे फर्स्ट अटेम्प्ट में ई माण्हू कमीशन क्लियर करे वियो ऐं उन खां पोइ जॉब मिली वई। वरी पोइ उन तरह सां जॉब जो सिलसिलो शुरू थी वियो त उहो जेको अञा ताईं कंटिन्यू 28 साल थी विया आहिनि मूंखे उहो जॉब कंदे। ज़िंदगी जो पहिरियों मिसाल जे तौरु वॾो को उहिदो जीअं MS तव्हां थिया हूंदो त पहिरियों अपॉइंटमेंट तव्हांजी किथे थी, यादि आहे उन जे बारे में कुझु? पहिरियों ज़ाहिर आहे जॾहिं मेडिकल ऑफिसर त मुंहिंजी अपॉइंटमेंट तहलका हॉस्पिटल हाला में थी। ठीकु आहे। 1995 में एज ए मेडिकल ऑफिसर। ठीकु आहे। ज़ाहिर इहो सिलसिलो हलंदो आयो। हाणे उन खां पोइ वरी 2-3 साल उते रहियासीं, 2-3 साल उॾेरोलाल स्टेशन में ड्यूटी हली। उन खां पोइ वरी मटियारी में जीअं थी आहे त मटियारी में हलंदी अचे ऐं मटियारी में मेडिकल ऑफिसर, सीनियर मेडिकल ऑफिसर AMS खां थींदे हाणे MS थियो। अच्छा, मटियारी पहिरीं जॾहिं ताईं MS थी आया हो उन टाइम कहिड़ो फ़र्क़ु तव्हां ॾिठो, मतिलबु कहिड़ी चेंजिंगूं आंदियूं पंहिंजे शोबे में? इन खां अलावा हींअर जॾहिं आया आहियो त तॾहिं हींअर छा तव्हां चेंजिंग आंदियूं आहिनि वधीक? ज़ाहिर मेडिकल सुपरिटेंडेंट थियण खां पोइ अॼु खां 2 साल पहिरीं जॾहिं मूंखे मिली त बि मुंहिंजो प्रोग्राम इहो हो त पंहिंजो शहर आहे, पंहिंजी माना हीअ हिकिड़ो धरती आहे, ख़िदमत करण जे प्रोग्राम सां बहरहाल आउं आयो हुउसि। ठीकु। ॿियो को मसइलो कोन हो, छो त अस्पतालुनि जा ऐं माण्हुनि जा मरीज़नि जा इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जॾहिं असांजी फर्स्ट एडमिशन थी LMC में त बि असां हिकिड़ो फलाई इदारो खोलियो। ज़बरदस्त। ऐं असांजे शहर जे माण्हुनि खे ख़बर हूंदी आहे मटियारी मेडिकोस जे नाले सां। अच्छा। उहो 25 साल असां उन में फलाई कमु कयो। उन में असां मुख़्तलिफ़ डॉक्टरनि सां मिली उन्हनि खां फीस वठंदासीं, फंड्स वठंदासीं, मुख़्तलिफ़ सैंपल गॾु कंदासीं ऐं उन खां पोइ कैंपूं लॻाईंदा हुआसीं ऐं उहो मटियारी सिटी ऐं मटियारी तइलके जे माण्हुनि जे ख़िदमत लाइ उन ई दौरान ई असांजो इहो सिलसिलो हलंदो रहियो माण्हुनि जे ख़िदमत जो। ऐं काफ़ी माण्हू असां TB जा जेके मरीज़ आहिनि उन्हनि जो असां मुख़्तलिफ़ कंपनियुनि खां इलाजु वठी मरीज़नि खे मुहैया कयो। इहे पहिरीं खां 5 साल दौर जेको असां पंहिंजे गुरबत में गुज़ारियो ऐं मुख़्तलिफ़ स्टोरनि ते ऐं मुख़्तलिफ़ दुकाननि ते पंहिंजूं नौकरियूं कयूंसीं, उन सां गॾु पढ़ाइयूं कयूंसीं। पर उन सां गॾु फलाई कम बि असांजा हलंदा रहिया। मूंखे यादि थो पए त उन दौरान बि 2-3 दफ़ा आउं कराची वियुसि। काफ़ी अहिड़ा मरीज़ जेके नादार ऐं परेशान हूंदा हुआ जिन वटि कराची कंहिंजी शायदि मूंखे लॻे थो को टंग को एम्पुटेशन थी वई त उनखे आउं उते कराची अकेलो पाण खणाए वियो हुउसि। उनजो उते ऑपरेशन कराए 4-5 ॾींहं उते रही। उन दौरान जॾहिं असांजा पंहिंजा हालात बि सही कोन हुआ माशाअल्लाह अल्लाह साईं, उन वक़्त खां वठी इहो माना अंदरि में हिकिड़ो ख़ल्क़ जी जेका आहे, हिकिड़ो चवंदा आहिनि त जीवड़ो जेको आहे उहो तव्हांखे बचपन खां ई ग़रीब थी रहिया आहियूं त ग़रीब जो तमामु घणो अहसासु आहे। माण्हू जेको अप्रोच नथो करे सघे उनजी हेल्प कजे। तो उन वक़्तु पहिरें दफ़े जॾहिं आउं MS थी आयुसि उन वक़्तु बि मूं इहो ई ख़िदमत जो जज़्बो खणी आयुसि ऐं ख़िदमत कईसूं। पर बहरहाल पोइ नसीब जी ॻाल्हि हूंदी आहे, जेतिरो वक़्तु माण्हू हली सघियो। ऐं हिन वक़्तु जॾहिं आउं वरी वापसि खां MS थो वञा त ज़ाहिर अचण वारे ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं स्ट्रगल आहे। ऐं सुबुह जो 8 बजे ते अचां थो, राति जो 12 ताईं हूंदो आहियां। ज़ाहिर असांजो अञा हीउ जेको अस्पताल आहे DHQ इहो ट्रांसफर जे मरहले में आहे, अञा मुकमल ट्रांसफर थी कोन सघियो आहे। अधु असांजी 24 कलाक एमरजेंसी ड्यूटीज़ वग़ैरह उते हलंदियूं तइलके अस्पताल में,
OPDs वग़ैरह हिते हलनि थियूं, पोइ ज़ाहिर आहे हिकिड़ो पेर हुते हूंदो आहे, हिकिड़ो पेर हुते हूंदो आहे। त हिन हिसाब सां 24 कलाक त न, 2 टे कलाक माण्हू राति जो आराम करे थो, पर माना स्ट्रगल में गुज़ारियूं था त जीअं माहौल खे, सिस्टम खे, जेके शयूं मिसमैनेज थियल आहिनि उनखे मैनेज कजे, ऐं इन ई माना जुस्तजू ऐं इन ई कोशिश में आहियूं त शयुनि खे बहितर कजे। पंहिंजो शहर आहे, पंहिंजा माण्हू आहिनि, जेकॾहिं असां अॼु हिन जी ख़िदमत न कंदासीं त ॿियो ॿाहिरियों माण्हू कोन अची कंदो। सलाम साईं, DHQ हॉस्पिटल्स ते मटियारी शहरनि जा तहफ़ुज़ात इलाही आहिनि, त हीअ इलाही परे आहे ऐं 24 कलाक हलंदी त सही, पर राति जो फुरूं हेॾां होॾां मामला इहे तमामु घणा असांखे नज़र अची रहिया आहिनि अॻियां हली। इन जे बारे में तव्हांजो मौक़िफ़ छा आहे, इन इहो थोरो ॿुधाइजो। इहो माण्हुनि जा तहफ़ुज़ात पंहिंजी ज़ाते सही आहिनि, माण्हू वाकई अगरि हीअ जेका असांजी DHQ हॉस्पिटल ठही आहे शहर खां 2 टे किलोमीटर परे आहे, ठीकु आहे, 0.5 किलोमीटर हुजे, वॉकिंग डिस्टेंस हुजे, थोरो घणो हुजे, त वाकई माण्हुनि जा तहफ़ुज़ात पंहिंजा ते सही आहिनि। किरायो बि तव्हां घणो लॻंदो, ग़रीब माण्हू हर लिहाज़ खां माण्हुनि जा तहफ़ुज़ात सही आहिनि, पर या इहो थियो जॾहिं खां नओं ज़िलो ठहियो 2005 2006 जी ॻाल्हि आहे, उन वक़्तु माण्हू उन शइ खे माना खणनि आहे, इशू खे खणनि आहे। अच्छा, बेसिकली प्लान कंहिंजो सर थोरो आहे ज़हन में, या ये हर ज़िले में ये हूंदो आहे, परे हूंदी आहे DHQ ईअं त आहे, तव्हां नथो सम्झां त ॿिए के ज़िले में छा आहे, जेकी 4 अस्पतालूं ठहियूं हुयूं उन वक़्त में, कंबर शहदादकोट, टंडोला या टनो मोहम्मद खान ऐं मटियारी। अच्छा, त उन वक़्तु हिननि जे लाइ जेका रिक्वायर्ड ज़मीन जी ज़रूरत हुई 24 एकड़ हुई। ठीकु, ऐं असांजो मटियारी शहर एतिरो कम्पैक्टेड आहे, बिल्कुलु एतिरो सोढ़ो आहे, जो 24 एकड़ ज़मीन किथे शहर जे वेझो ज़ाहिर अवेलेबल ई कोन हुई, ॾाढो ॾुखियो हुयो। उन वक़्तु जेके हायर अथॉरिटीज़ हुयूं, जेके ऑफिसर्स हुआ, उन ज़ाहिर कोशिशि तमामु घणी कई त को वेझो किथे मिली वञे प्लाट 20 एकड़नि जो मिली वञे, भला 16 एकड़नि जो मिली वञे, पर ज़ाहिर उहो मिलियो कोन पियो। पोइ मजबूरनि हिते का सुठी ज़मीन मिली वई त हिननि वठी छॾी। उहो ज़ाहिर उन वक़्तु माण्हू खणे आ त उहो कोन थी सघियो। उन खां पोइ तक़रीबन उन वक़्त जे हिसाब सां 80 करोड़ जी बजट जे अलोकेट थी। उन खां पोइ हाणे त मुंहिंजे ख़्याल में 4-5 अरब जे हिसाब सां ई वञी सिस्टम मेंटेन थियो आहे। केतिरो सर टाइम थियो आहे पंहिंजे ट्रांसफर जे मरहले खे, ऐं छा तव्हां उमेद रखो केसि ताईं फुल ट्रांसफर थी वेंदी? सर हीअ त असल में जेका असांखे ठही तयार थी मिली उनखे 4-5 साल थी विया। ठीकु आहे, पर का बि ऑफिसर इहो स्टेप खणी कोन पियो सघियो त हिन शइ खे शुरू करे। पोइ आहे महिरबानी असांजो हिकिड़ो डॉक्टर नदीम शाह हो, जेको असांजो अॻियों असांजो MS हो, उन हालांकि आहे त असांजे ज़िले जो माण्हू आहे, सही आहे, उनमें हिकिड़ियूं एबिलिटीज़ ऐं जेको लीडरशिप क्वालिटीज़ हुयूं उन हिकिड़ो मूव वरितो, डिसीजन वठी छॾियो, जेको थियो उनजी महिरबानी आहे जो इहो डिसीजन वठी वियो। उहो अहिड़ो बहितरीनु डिसीजन वठी वियो जो घटि में घटि मूव करे माण्हुनि खे हिते वठी आयो। OPD स्टार्ट करे छॾी, मॉर्निंग जो सिस्टम हले पियो ऐं तमामु सुठे तरीक़े सां उहो डेवलप थी वियो आहे। बाक़ी शयूं जेके OT आहे, वार्ड आहे, एमरजेंसीज़ आहे, मेडिकल सेक्शन्स आहिनि, उहे सभु अञा उते ई आहिनि। पर हाणे असां हिकिड़ो मूव वरितो आहे त हुते लोकल शहर जो माण्हू आहियां, आउं चाहियां थो त माण्हुनि खे फैसिलिटेट कजे। ठीकु आहे, ईअं कोन था चाहियूं त माण्हुनि खे तकलीफ़ थिए। ऐं इहो माण्हुनि जो जेको हिकिड़ो ग्रीफ आहे त हिन अस्पताल जे शिफ्ट थियण खां पोइ उहो अस्पताल बंदि करे छॾींदा, इहो ग़लति आहे। बिल्कुलु असां ग़लति बंदि कॾहिं बि कोन कंदासीं, छो त आउं पाण लोकल मटियारी शहर जो माण्हू आहियां, बाशिंदो आहियां। ऐं पाण ख़बर आहे त हिते माण्हुनि जूं तकलीफ़ूं कोन ईंदियूं। राति जो 12 बजे, राति जो 2 बजे, राति जो 3 बजे माण्हुनि खे तकलीफ़ थिए थी, मसइला लेडीज़ जा मसइला थींदा, त हिन अस्पताल खे असां कंहिं बि सूरत में बंदि कोन कंदासीं। उन में जेके बि सिंपल जेके फैसिलिटीज़ आहिनि माण्हुनि जे लाइ, उहे हर वक़्तु अवेलेबल हूंदियूं। 24 कलाक उहा हॉस्पिटल हलंदी, उते लेबर सिस्टम हलंदो पियो। बाक़ी मेजर जेके जीअं असां उते ई कंहिं पेशेंट खे शिफ्ट करियूं था, हैदराबाद मोकिलियूं था, उन जाते असां वरी उन पेशेंट खे हिते DHQ हॉस्पिटल मोकिलींदासीं। अच्छा, हीअ हॉस्पिटल जेका DHQ आहे सिर्फ़ु मटियारी लाइ कोन्हे, हीअ ज़िले मटियारी जी आहे। हिन में सईदाबाद, उन में हाला, भिटसा, उॾेरोलाल, खैबर, उन्हनि जा जेके माना सहूलियतूं हिते तमामु अवेलेबल हूंदियूं। तव्हांजूं सहूलियतूं टोटल जेके मेडिकल जे हिसाब सां रिक्वायर्ड आहिनि, बिल्कुलु हुतां खां वधीक हिते सहूलियतूं हूंदियूं, सम्झो था साईं? सर बिल्कुलु, हिते हिकिड़ी OT आहे जेका असां वटि उते जंहिंखे असां ऑपरेशन थिएटर था चऊं, उहा सफ़ा सिंपल आहे। तव्हां ॾिसंदो तव्हांखे लॻंदो हिकिड़े नंढड़े कमरे में आहे, पर हिते हीअ जेको तव्हां कमरो ॾिसो पिया आहे, हिकिड़ी OT हुजे, उहे 4 OT आहिनि, अहिड़ा 4 लेबर रूम आहिनि ऐं 100 बेडेड हॉस्पिटल आहे। इहा तव्हां अंदाज़ो लॻाए 24 एकड़नि ते आहे। त एॾी कुशादी, एॾी ख़ूबसूरत नक्शे में, हवादार, खुलियल ऐं बहितरीनु अस्पताल आहे जो मटियारी माण्हुनि खे अलाह साईं साञाए ॾे, जो इन मौक़े मां फ़ाइदो वठनि ऐं इनखे एंटरटेन कनि। शोभा सर कहिड़ा कहिड़ा आहिनि हिते तव्हां वटि?
असल ज़ाहिर आहे हींअर त असां वटि सिर्फ़ु ओपीडी आहे. ठीकु आहे. ओपीडी में ज़ाहिर आहे हर शुबो उन सूरत में ॾंदनि जो बि शुबो आहे, ठीकु आहे. गाइनी जो आहे ऐं पंहिंजो चेस्ट जो आहे, Chest जो जनरल आहे. फिज़िशियन जो आहे. उहे शुबा अच्छा कुझु अञा रहियल बि आहिनि बंस वग़ैरह जीअं बंस वार्ड त न उहो सर जीअं ई असांजी हॉस्पिटल शिफ्ट थींदी न, ठीकु आहे. उन में तक़रीबन जेके DHQ हॉस्पिटल में जेके इमरजेंसी शुबा आहिनि सभु क़ाइमु थी वेंदा. माना प्लान तव्हांजो इहो आहे त टोटल जेके बि शोबा आहिनि हिते क़ाइमु ज़रूरु उहे थींदा. क़ाइमु ज़रूरु थींदा, उहे बहितर तरीक़े सां हलंदा. उन खां सवाइ जेका शहर वारी अस्पताल आहे उन में जेके फैसिलिटीज़ अवेलेबल आहिनि उहे बंदि कोन थींदियूं. जेको माण्हुनि जो ग्रीवेंस आहे त हीअ अस्पताल बंदि करे होॾां खणी वेंदा, इहो न कोन हलंदो. उते डॉक्टर बि हूंदो, उते नर्स बि हूंदी, रिकॉर्ड स्टाफ हूंदो. बाक़ी जेको असीं मरीज़ हितां खां खणी हैदराबाद था खणी वञूं, उहो मरीज़ हाणे खणी असां DHQ में ईंदासीं. अच्छा अच्छा इहो DHQ सिर्फ़ु मटियारी लाइ कोन हूंदो, उहो हाला, बिटसा, सईदाबाद, खेबर, उॾेरोलाल स्टेशन खे बि कवर ॾींदो. माशाल्लाह ज़बरदस्त. अच्छा सर हाणे अची वञो पाण तालका हॉस्पिटल जेका हींअर फंक्शनल आहे, ठीकु आहे, उते बि माण्हुनि जा इलाही तहफ़ुज़ात आहिनि. त इवन आउं बि हिकिड़ो ॿ दफ़ा उते मूं विज़िट कयो आहे राति जे टाइम. उते थर्मामीटर जी बि खोट ऐं दवाउनि जी बि तमामु घणी खोट. मरीज़ काफ़ी उते परेशान आहिनि. उन जे बारे में तव्हां छा था चओ? ऐं ॿियो जेके डेली वेजिस जा तव्हांजा माण्हू उते रखियल आहिनि, को 4,000 ते को 5,000 ते, उन्हनि जो भला इन फ्यूचर प्लानिंग छा आहे? उन रेगुलर थींदा या उनखे ईअं ई प्राइवेटी तौरु हलाईंदा रहंदा? सर फैसिलिटीज़ जे हवाले सां जेको तव्हां थर्मामीटर जी ॻाल्हि कई या मेडिसिन जे हवाले सां ॻाल्हि कई, उन में ज़ाहिर आहे त थोरा घणा मसइला त ज़ाहिर आहे. थर्मामीटर नथो सम्झां सर, एॾो वॾो को इशू आहे. एॾो वॾो कोन्हे. अॼु बि मूं विज़िट कई ठीकु आहे. त उते मूंखे कंहिं पेशेंट चयो थर्मामीटर कोन्हे. मूं डॉक्टर खे यकदमि चयो त बाबा थर्मामीटर कोन्हे. सर हाणे भॼी पियो आहे. मूं हुनखे चयो बाबा यकदमि भॼी पियो आहे त घुराए वठो न. सर हा असां ज़ाहिर आहे उहो जेको गवर्नमेंट जो प्रोसीजर हूंदो आहे त असीं इंडेंट ठाहींदासीं, इंडेंट ईंदो, वरी इंडेंट सप्लाई थींदो, हुन में कलाक ॿ लॻी वेंदा. त सर ज़िले लेवल ते आउं सम्झां थो इहे शयूं त आउं सम्झां थो जल्दी थियणु खपनि. हिन में देरि थियणु त न खपे. बिल्कुलु बिल्कुलु यार तव्हांजी ॻाल्हि. जे फंड्स तव्हां वटि ज़ाहिरी अचनि था ज़िले लेवल ते घणेई था अचनि. हींअर बि हिकिड़ो माफ़ कजो, हिकिड़ो चौबोल हींअर बि हलियो हो को, ऐं चोथे ॾींहुं मूं ॿुधो आहे त का ऐं सम्झां थो न को इलाही अवर पैसा चई छॾिया आहिनि त 50 लख रुपए जो बजट आयो आहे, जंहिंमें तव्हांजे समी मेमण ऐं प्लस को प्राइवेट दोस्त आहे मेमण ॿियो बि हिकिड़ो, उन ते इहो इल्ज़ाम लॻो आहे त 20 लख उन खां या 30 लख में. मूं जंहिं मूंखे चयो न, मूं चयो यार तव्हां त इहा मतिलबु का ॻाल्हि तव्हां सम्झो ई कोन, चओ छा पिया, न चई इहा ॻाल्हि आहे. अहिड़ी की ॻाल्हियूं पर मतिलबु कीअं हिननि खे मुंहुं ॾींदा आहियो सर? सर असीं में चइजो मटियारी शहर में ब्लैकमेलिंग जो इलाही आज़ार आहे. अच्छा बिल्कुलु तमामु हाई लेवल ते. उहो त मूंखे 2-3 महीना थिया आहिनि. मूं एतिरो त तव्हांखे 3 महीने 2024 तव्हांजी पोस्टिंग आहे त 6 हले पियो. सम्झां थो 3 महीना कजे थो ओतिरी उन खां वधीक ब्लैकमेलिंग आहे. हर माण्हू चाहे थो त तव्हां कमु न करियो, असांखे बि जेको एंटरटेन करियो. त ज़ाहिर आऊं त लोकल माण्हू हिन खां अॻे असांजे अस्पताल में जेके रही विया आहिनि उहे माण्हू लोकल कोन हूंदा हुआ, त उहे थोरो हिन शइ खां थोरो घबराईंदा हुआ. पर आउं लोकल माण्हू हर माण्हू खे सम्झां थो, सुञाणा थो केरु केतिरे पाणीअ में आहे. इहा जेका तव्हां ॻाल्हि कई त इहा 30-20 लख वारी इहा थोरी आहे, हिन में का सदाकत कोन्हे. अच्छा समी मेमण त ठीकु आहे, तव्हांजो एम्प्लॉई आहे असीं मञूं था, ठीकु आहे. ॿियो जेको मेमण दोस्त आहे, नालो ज़ाहिर नथो खणी सघां ऑन एयर, सभिनी खे ख़बर आहे, उहो कहिड़े हिसाब सां हॉस्पिटल जे कमनि में इन्वॉल्व थिए थो, थोरो इनखे त थोरो असांखे क्लियर करे ॾियो नज़र. सर असल में इहो आहे जो इहो इन्वॉल्व आहे त कोन. ठीकु आहे. जॾहिं मूं पंहिंजी चार्ज वरिती आहे त मूं त पंहिंजे सिस्टम सां हर शइ पंहिंजे हथ में कई आहे. ठीकु आहे. को बि माण्हू समी हुजे या को जेको माण्हू तव्हां चयो था को बि पावर में एंटरटेन कोन थो करे. ठीकु आहे. पर असल में इहो आहे त जेकॾहिं को एक्स्ट्रा ॿाहिरियों माण्हू MST अचे थो त उहो उन्हनि जे थ्रू कमु करे थो. ईअं रहियो आहे. उन्हनि जी हिते थोरी आज़ादारी रही आहे, जेका तव्हां भले पुछी वठंदो, तव्हांखे मीडिया में बि ख़बर पइजी वेंदी त मूं जीअं आयो आहे त उन सिस्टम खे ख़तमु कयो. पर समी मेमण जो त अञा सर नालो घणो थो खयो वञे, त ऑल इन ऑल समी मेमण जे हथ में आहे. माना अस्पताल जो अगरि को पुर्ज़ो बि ख़राबु थिए थो त उन जे चवण खां सवाइ या उन जे करण खां पहिरीं कोन थो थिए. छा इहो सचाई आहे? न न, हिन में का सदाकत कोन्हे. बिल्कुलु इहा ब्लैकमेलर जी ॻाल्हि हलायल आहे, हिन में का सदाकत कोन्हे. का सदाकत कोन्हे. अच्छा ॿियो सर छा था सम्झो सहूलियतूं तालका अस्पताल में सफ़ा अणपूरियूं आहिनि, इनखे कीअं पूरो कंदो ताकी माण्हुनि जो हिकिड़ो एतमाद बहाल थिए? उन खां पोइ तव्हां अगरि DHQ में सभु शयूं ट्रांसफर कंदो त सम्झां थो माण्हू तव्हां सां गॾु हूंदा हुन में. बिल्कुलु. कीअं हुननि जो तव्हां एतमाद कीअं बहाल कंदो? ज़ाहिर सर हिकिड़ो त इहो हुते स्पेस घटि आहे असां वटि, ऐं एमरजेंसी जे हिसाब सां शहर जो सॼो ॾींहुं उते अच वञण आहे माण्हुनि जो,
थोरो बि घणो जेकॾहिं कंहिं माण्हूअ खे सिर्फ़ु को केरु छित तां किरी थो पए त जेकॾहिं एमरजेंसी में खणी थो अचे त उन गाॾीअ खे अचण में बि अधु मुनो कलाकु लॻी वञे। अच्छा एॾी रश ते रहे थी शहर में, उन खां पोइ जेकॾहिं उहो एमरजेंसी में माण्हू रसीव थो वञे त 1500 माण्हू उनखे ॾिसण लाइ उनखे हाणे ज़ाहिर आहे उनखे कीअं मैनेज कजे। त उते फैसिलिटीज़ जो मसइलो सिर्फ़ु इहो ई आहे अंदरि विच शहर में थी पई आहे जिते माण्हू मैनेज कोन थो करे सघे। एम्बुलेंस खे अचण में, एम्बुलेंस खे निकिरण में इलाही टाइम लॻी थो वञे। बाक़ी जेतिरो क़दुरु मेडिसिन वग़ैरह में इहे थोरा घणा मसइला मूं ॿुधायो त थोरो जो गवर्नमेंट जो सिस्टम आहे उन में मेडिसिन जी परमिशन कोन मिली, अॼु मेडिसिन सप्लाई कोन थियूं, अॼु अच जो ॾींहुं आहे, ईअं थोरी घणियूं ज़ाहिर डेफिशिएंसी सम्झो त इन खे थोरो तुर्त बुनियाद या जल्दी जे बुनियाद ते हल करणु खपे। ज़ाहिर इहो मुंहिंजो त अचण जो जेको स्लोगन ई इहो आहे त माण्हुनि खे जेको आहे सो कॉन्फिडेंस बहाल करणो पवंदो माण्हुनि जो, तॾहिं ज़ाहिर आहे माण्हुनि जो एतमाद बि ईंदो। ऐं आउं त जेको पंहिंजे तरफ़ सां सोचियां थो त हिन शहर जी बजट एतिरी आहे पंहिंजे अस्पताल जी, जेकॾहिं सही तरह सां एंटरटेन कजे त माण्हुनि खे प्राइवेट अस्पताल में वञण जी ज़रूरत ई कोन्हे। एतिरी असां वटि मेडिसिन जी बजट आहे, एतिरी असां वटि ॿियूं बजटूं आहिनि, पर पोइ ज़ाहिर आहे गवर्नमेंट सिस्टम खे इन तरीक़े सां हलायो कोन थो वञे, उन करे माण्हुनि ताईं उहे फैसिलिटीज़ रसी कोन थियूं सघनि। पर मूं कोशिशि कई आहे, इनशाला हिन खां पोइ बि कोशिशि कंदासीं त माण्हुनि खे उहे हर शइ माण्हुनि ताईं रसाई वञे। लंच, डिनर, नाश्तो वीह 25 उहे खाई पी बसि ख़तमु थी वञे। इन में केतिरी सदाकत आहे? ज़ाहिर इहा नंढी अस्पताल आहे, हिन में ज़ाहिर इहे शयूं थोरी घणियूं आहिनि, पर जॾहिं असां शिफ्ट थींदासीं ज़ाहिर हिते 100 बेडनि जी हॉस्पिटल आहे। ठीकु आहे। हिते 100 पेशेंट एडमिट हूंदा, उन खां पोइ ऑपरेशन थिएटर हलंदा, डायलिसिस जा केस हूंदा, असां हिते ब्लड बैंक जो सिस्टम बि ॾेई छॾियो। अच्छा, हुते इहे शयूं न आहिनि? हुते शयूं कोन आहिनि। अच्छा, हुते सर केतिरा बेड आहिनि तक़रीबन? हुते वधीक 20 बेडेड हॉस्पिटल आहे, 10 मेल आहिनि 10 फीमेल आहिनि। ठीकु आहे, इन खां वधीक कोन्हे। ज़ाहिर एडमिशन्स थींदियूं हूंदियूं हुते? एडमिशन थींदियूं, पोइ मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं, हिकिड़ा मरीज़ अहिड़े क़िस्म जा आहिनि जिन खे वरी फारिग करे पोइ ॿिए खे एडमिट करणो खपे। ठीकु आहे। हिते असां ब्लड बैंक ऐं उन खां सवाइ पैरामेडिक जे कोर्सिस लाइ बि अप्लाई करे छॾियो आहे। ज़ाहिर मूंखे यहाँ 2.5 महीना। ठीकु आहे। ऐं उन खां सवाइ नर्सिंग स्कूल लाइ बि असां DC जे थ्रू हिकिड़ी एप्लीकेशन मूव कई आहे, असांजे DHQ में नर्सिंग स्कूल क़ाइमु कयो आहे। जॾहिं इहे शुबा ईंदा, ब्लड बैंक ईंदी, नर्सिंग स्कूल ईंदो, पैरामेडिक्स जो कॉलेज ठहंदो, ऐं एडमिशन थींदियूं 100 बेडेड एंटरटेन थींदा, त पोइ ज़ाहिर इहा जेका बजट डाइट वारी आहे इहा हिते सही थी वेंदी। स्टाफ हिते तव्हां वटि कंप्लीट आहे अञा भरबो सर? सर स्टाफ जी तमामु असांखे तकलीफ़ आहे। ठीकु आहे। असां वटि 95 पोस्टूं पैरामेडिक्स जूं मौजूदु आहिनि, जंहिंमां सिर्फ़ु 42 भरियल आहिनि। न सर, पोइ जॾहिं मूव कंदो त पोइ हिनखे मुंहुं कीअं ॾींदो? सर उहो त असां हिननि खे हायर अथॉरिटीज़ खे लिखी चुका आहियूं त असांखे जेसीं ताईं इहे सीटूं फिल न करे ॾींदो, अवेलेबल असांजी HR पूरी करे ॾींदो, त पोइ असां मूव कंदासीं इंशाअल्लाह ताला। अच्छा, हुन तालका हॉस्पिटल में टेस्टिंग सिस्टम वग़ैरह आहे या न हुजण जे बराबरि आहे? उन खां पोइ हिन हॉस्पिटल्स में तव्हां वटि टेस्टिंग कीअं आहे प्रोसीजर? ही जेका असांजी DHQ हॉस्पिटल आहे, हिन में फुली इक्विप्ड लेबोरेटरी आहे, फुली इक्विप्ड खान टाइप आहे। ठीकु आहे। ठीकु आहे, हिन में हर क़िस्म जी माना हुन में टेस्ट थिए थी। बाक़ी DHQ ज़ाहिर आहे जॾहिं पहिरीं ही DHQ न हुई त पोइ हुते बि थोरी घणी फैसिलिटीज़ हुयूं। बाक़ी हिन वक़्तु हुते मलेरिया, पैरासाइट ऐं हेपेटाइटिस, ब्लड ट्रांसफ्यूशन, सिंपल टेस्टूं हुते थीनि थियूं। अल्ट्रासाउंड वग़ैरह थिए थो? अल्ट्रासाउंड जी का फीस वग़ैरह हुते आहे? न, बिल्कुलु फ्री में आहे। अच्छा, असां वटि हर सिस्टम फ्री आहे, OPD फ्री है, मेडिसिन फ्री है, लेबोरेटरी फ्री है, अल्ट्रासाउंड फ्री है। पर सर कंहिं बि शइ जी का चार्ज कोन। SO सीरीज़ त हुजनि न सर, मसलो त अचे थो इन ते न। अगरि तव्हां हर शइ फ्री ॾियो था त SO सीरीज़ त अवेलेबल न आहे न सर। सिरिंज बि ॿाहिरां थी अचे, का अगरि नंढी गोरी बि खपे थी त उहा बि ॿाहिरां थी अचे। छो मुंहिंजो विज़िट थियल आहे तालका हॉस्पिटल, मुंहिंजो विज़िट वर्क थोरो करिणो पवंदो आहे इंटरव्यू करण खां पहिरीं, त उते इहे इलाही कंप्लेन्स बि आहिनि असांजे न। ऐं वियोसि पाण मूं वटि वीडियो में कंप्लेन्स आहिनि त भई नंढी में नंढी गोरी बि असांखे ॿाहिरां थी वठणी पए। त जॾहिं SO सीरीज़ न हूंदी त तव्हां जेका बि सहूलियत माण्हुनि खे त ज़ीरो लॻंदी। ईअं आहे न? तव्हां कॾहिं विज़िट कई अथई? मूं तक़रीबन लास्ट वीक कई हुई, राति जे टाइम बि कई हुई, वरी ॾींहं जो बि कई हुई मूं। हा, उन हिसाब सां थो ॿुधायांव। त असांजी त इहा ई पहिरीं इहे शयूं हुयूं। अच्छा सर, एम्बुलेंसूं पाण ॾेखारियूं आहिनि सर? एम्बुलेंस सर असां 2 अवेलेबल आहिनि। ठीकु आहे। हिकिड़ी डीज़ल ते आहे ऐं पेट्रोल ते आहे। विच में हिकिड़ो कंट्रोवर्सी प्रॉब्लम थियो हो, का लेडी मरी वई हुई, ॾाढो हुननि जे वालदेन माइटनि शोर शराबो कयो त असांखे एम्बुलेंस न मिली, इन लाइ असांजी लेडी मरी वई। तव्हां शायदि हुन टाइम इहो छा हो मामिलो? असल हक़ीक़त अञा मां सम्झां थो माण्हुनि खे ख़बर पए।
त इहो बाक़ाइदे सोशल मीडिया जे थ्रू असांखे ख़बर पई, पोइ असां हिन शइ जी इंक्वायरी कराई ऐं इंक्वायरी में इहा ॻाल्हि साबित थी त जॾहिं हिननि जो इहो मसइलो थियो हो त जेके हिननि जा मरीज़ जा जेके माण्हू गॾु हुआ उहे डॉक्टर ताईं अप्रोच ई कोन करे सघिया। अच्छा, उन्हनि डॉक्टर सां अप्रोच कोन कयो, उन्हनि वञी कयो जेको एम्बुलेंस जो ड्राइवर आहे उनखे अप्रोच कयो, पटे वाले खे अप्रोच कयो, डिस्पेंसरी खे अप्रोच कयो। उन्हनि चयो बाबा असीं त गाॾी कोन ॾींदासीं न। उन वक़्तु असांजो तमामु सुठो बहितरीनु हिकिड़ो क्वालिफाइड डॉक्टर आहे, डॉक्टर वलीद काज़ी, ठीकु आहे, उहो ड्यूटी ते असाइन हो। उनजी बाक़ाइदे असां हिकिड़ी इंक्वायरी कई त उन पंहिंजो सॼो इंक्वायरी में असांखे लिखी ॾिनो, डॉक्टर साहिबु मूंसां त केरु मिली ई कोन, चाबी त एम्बुलेंस जी ज़ाहिर ड्यूटी शिफ्ट डॉक्टर वटि हूंदी न। सही ॻाल्हि आहे। हुननि जो कमु हो त धणी वञी हुनखे चयो न डॉक्टर साहिबु असां त एमरजेंसी आहे, असांखे गाॾी अरेंज करे ॾियो। त हू ड्राइवर खे चया त ड्राइवर निकिरी अचे हा। हाणे ड्राइवर ज़ाहिर असां वटि उहो त सिस्टम कोन्हे ड्राइवर खे केरु अची चए पेशेंट आहे, उहो ड्राइवर गाॾी खणी निकिरी। सही था चओ, बिल्कुलु सही था चओ। इन में उहा मिस्टेक उन्हनि जी निकिती, जेका पोइ उन्हनि उहा इंडोस बि कई उहा मिस्टेक, माना मीडिया ते वावेला सम्झो था हरूभरू कई वई इहा बिल्कुलु ईअं आहे। ऐं जेका पोइ इंडिया मीडिया वारनि पोइ असां सां मञियो पियो त इहे शयूं तकड़ि में थियो थी वञनि। बहरहाल उन्हनि जेके उनजा जेके हुआ पेशेंट जा माण्हू हुआ उन्हनि डॉक्टर सां अप्रोच कोन कयो। एम्बुलेंस हिकिड़ी विच में ॾिठी वई त गता वता खणी किथे सेल पे थिया हुया, उहे एम्बुलेंस मां निकिता, इन जी का हक़ीक़त या को मालूमात आहे तव्हांखे? इहा बि ॻाल्हि सही, ठीकु आहे। ऐं हिन में बि को कोन्हे, ज़ाहिर आहे तव्हांखे ख़बर आहे त सरकारी मुलाज़िम जेके हूंदा आहिनि उन्हनि जा इहे मसइला थींदा आहिनि। असल में छा आहे जो असां जेका मशीनरी आई हिते DHQ हॉस्पिटल में, ज़ाहिर आहे उहा खणी हुन में आया त पोइ उहो जेको असांजो ड्राइवर खणी आयो उहो बि सरकारी मुलाज़िम आहे। सही आहे। उन छा कयो जो गता जे निकिता उहो जॾहिं वापसि खणी पियो वियो त घस ते खपण लाइ बीह रहियो त मीडिया वारनि खे भुल लॻी वियो। हालांकि इहो हुनखे करणु कोन खपंदो, बहरहाल हुनजी असां इंक्वायरी करे हुनखे असां सस्पेंड करे छॾियो। उहो वापसि मौजूद आहे ड्यूटी ते? न, सस्पेंड आहे। सस्पेंड आहे, कंफर्म आहे? कंफर्म आहे। उहो मूं पाण हुनखे सस्पेंड कयो। ठीकु आहे। हुन ड्राइवर खे हुनखे सस्पेंड करे ॾियोसीं, उहो ड्यूटी ते हींअर कोन आहे। ठीकु आहे। लंच उहो हींअर करे पियो ड्यूटी DHO करे पियो। ठीकु आहे। त अच्छा, बजट ते अची था वञूं त मूंखे जेसिताईं ॼाण आहे लंच जी 1 करोड़, मेडिसन जी 2 करोड़, इन खां अलावा ऑक्सीजन 90 लख, अहिड़ी का बजट वाकई में अचे थी या इहे बि सभु मनगढ़ंत ॻाल्हियूं आहिनि? बजट ज़ाहिर अचे थी, जेका तव्हां ॿुधायो आहे उन खां पाण वधीक आहे, माना मूंखे घटि मिली आहे। हीउ असांजो सिस्टम तमामु हिकिड़ो वॾो सिस्टम आहे। ठीकु आहे। हिन में बजट सुठी अचे थी। ही जेके ॻाल्हियूं मीडिया में हलनि थियूं हुननि में का बि सदाकत कोन्हे। पंहिंजा हिकिड़ा ठका था छॾनि, हीअं फलाणो ढींगड़ो ब्लैकमेल ऐं फलाणो, असल में ईअं कोन्हे। ई हिकिड़ो ऑनलाइन सिस्टम हूंदो आहे बजट जो। ठीकु आहे। ऐं बजट ऑनलाइन अचे थी, उन में केरु बि अॻियां पोयां कोन थो करे सघे। न पोइ सर मैंडेट उहो कंहिंजो आहे त केरु हिनखे करे सघे थो, केरु ख़र्च में ॾेई सघे थो, कंहिंजी साइननि ते हलंदी आहे, इन जे बारे में थोरो सर? ॾिसो, गवर्नमेंट जो सिस्टम आहे न, का बि शइ केरु बि अकेलो कोन थो करे सघे, अकेलो करे नथो सघे। ज़ाहिर आहे आउं MS आहियां, जेकॾहिं आउं मेडिसिन परचेस करियां थो त हिकिड़ी प्रोक्योरमेंट हिकिड़ी कमेटी हूंदी आहे। ठीकु आहे। ठीकु आहे न, उहा प्रोकर कमेटी बाक़ाइदे हिकिड़ी परचेसिंग जो अख्तियार हुनखे हूंदो आहे। सही आहे। उते वेंदियूं आहिनि, मेडिसिन ईंदियूं आहिनि त वरी असांजी हिकिड़ी कमेटी हूंदी आहे जेका उन्हनि खे वेरीफाई कंदी आहे। ठीकु आहे। हुन में असांजो ऑनरेबल AC बि शामिल हूंदो आहे। अच्छा, बिल्कुलु। हा, उहो वेरीफाई कंदो आहे त बाबा तव्हां इहो ऑर्डर ॾिनो, उहो ऑर्डर वियो, उते मेडिसिन आयूं, उहे शयूं हुते रसियूं या न रसियूं, उहो वेरीफाई कंदो, हुननि जी सिग्नेचर हूंदी आहे। उन खां पोइ उहे वरी शयूं वेंदियूं आहिनि स्टोर में, स्टोर खां पोइ वरी मुख़्तलिफ़ जाइंट डिस्पेंस थींदियूं आहिनि। बाबा हीअ OPD में वई, हीअ आई में वई, हीअ गाइनी में वई, हीअ उन्हनि जो वरी एक्सपेंस उते ठहंदो आहे। सही आहे। हीअ पूरो हिकिड़ो सिस्टम हूंदो आहे। पोइ हिननि जी हर साल ऑडिट थींदी आहे। अच्छा। ऑडिट में जेकॾहिं के पहिरियां अॻियां पोयां थी वञे या केरु माण्हू कल्प्रेट निकिरे थो, जंहिं माण्हू का ग़लती कई हूंदी त बाक़ाइदे उन ते वरी पनिशमेंट आहे। सही। हीअं सिस्टम गवर्नमेंट जो हले थो, जेकॾहिं केरु माण्हू का अॻियां पोयां ॻाल्हि करे थो त उन ते पनिशमेंट लॻे थी। शयूं सभु ईअं हिकिड़े सिस्टम सां ऑपरेट थींदियूं। ईअं कोन्हे त को बस हिकिड़ी बजट अची वई, डॉक्टर जे पॉकेट में अची वई, पंहिंजी मर्ज़ी सां जीअं घर जो कमु आहे हलाए छॾियईं, 50 रुपया हुनखे ॾिनई, 10 रुपया हुनखे ॾिनई, 50 हुनखे ॾिनई, ईअं कोन्हे। बाक़ाइदे सिस्टम सां हलणो थो पए। कमेटियूं ठहनि थियूं, 4-4, 5-5 माण्हू हर कमेटी में हूंदा आहिनि, सभिनि जूं सयूं थियूं थियनि। बाबा हीअ हितां आई, हितां परचेस थी, उहे कंपनियुनि जा बि चालान, रिकवरी, उन्हनि जी सप्लाई, हर शइ जो प्रॉपर वे आहे। माना हर को जीअं चवे थो त हिन हेतिरा खणिया, हितां हिन खे, इहे सभु चवण जो न, इहा ॻाल्हि ईअं कोन्हे। सही। हिकिड़ो ॿ सवाल लास्ट करे तव्हां सां प्रोग्राम खे वाइंड अप कंदासीं सर। अक्सर ॾिसंदा आहियूं त मनपसंद कुझु माण्हू MS जा बि हूंदा आहिनि, हेठनि डॉक्टरनि जा बि हूंदा आहिनि। छा तव्हांजा बि ईअं के मनपसंद माण्हू आहिनि? कुझु नाला आहिनि मूं ॾे, ऐं चओ त तव्हांखे खणी ॿुधायां थो। आहे को अशान आख़ूंद आहे,
ऐं OPD गेट कीपर चवंदा तव्हांजे तमामु घणो वेझो आहे। मुल्ला अमीन खोसो आहे, उहो चवंदा तव्हांजे घणो तमामु वेझो आहे। उन खां पोइ चवंदा मंठार खोसो, उहो बि चवंदा तव्हांजे तमामु घणो वेझो आहे। डॉक्टर जब्बार, उहे बि चवंदा तव्हांजे घणो तमामु वेझो आहे। ऐं उहे जेको ग़लति सलत सही जेको बि कनि पिया उहे पिया कनि, उन्हनि खे MS को चवण लाइ तयारु। उन शइ में का बि सदाकत कोन्हे। मंठार खोसे खे त मूं हींअर बदिली करे कढी छॾियो अच्छा ठीकु आहे। हितां अस्पताल में। ऐं उन खां पोइ अमीन आहे या इन्हनि खे त अशान खे तव्हां सुञाणा बि सही तरीक़े सां कोन थो। सही आहे। असल बाक़ी इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त जेको बि MS हूंदो आहे या जेको बि इंचार्ज हूंदो आहे कमु पंहिंजी टीम सां कंदो आहे। बिल्कुलु टीम खां सवाइ त ज़ाहिर बिल्कुलु अकेले सिर कुझु कोन बिल्कुलु सही बात बिल्कुलु ज़ाहिर हिते मूं बि हिकिड़ी पंहिंजी टीम ठाही आहे, पर इन में जेके तव्हां नाला खया आहिनि उहो को मुंहिंजी टीम में शामिल कोन्हे। माशाल्लाह तबारक। मुंहिंजे टीम में तमामु भला माण्हू आहिनि जेके सही तरह सां कमु कनि पिया, जेके मूंखे सपोर्ट कनि पिया। उन जेके पॉज़िटिवली माना सोशल मीडिया में हलनि पियूं। ऐं उन खां पोइ वॾो असांजो जेको कमु आहे, असांजो डेंटल यूनिट बिल्कुलु बंदि न करे तव्हांजे पैनल जे थ्रू ऐं पंहिंजे शहर जे माण्हुनि खे, पंहिंजे ग़रीबनि खे, मिसकीननि खे, मूंखे ख़बर आहे छो त आउं डॉक्टर आहियां त केतिरो कॉस्टली ट्रीटमेंट आहे डेंटल जो। इलाज सर हिन दौर में सभु एक्सट्रेक्शन जा 3-3 हज़ार रुपया डॉक्टर वठंदा। असां वटि माशाल्लाह एक्सट्रेक्शन थिए थी, फिलिंग थिए थी, स्केलिंग थिए थी। पूरे अरसे में मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो बहितरीनु कमु आहे। ऐं मूं पंहिंजे ज़ाती कुझु कोशिशुनि सां ऐं कुझु पंहिंजी खीसे मां ख़र्च करे इहे शयूं जेके आहिनि कयूं आहिनि, कंटिन्यू कयूं आहिनि ऐं त माण्हू उन मां फ़ाइदो वठनि। ऐं उन खां सवाइ हीउ जेको असांजो मथे सिस्टम आहे जेको ट्रांसफर वारो, इहो बि मूं पंहिंजे ज़ाती कोशिशि शुरू कयो आहे। OT असांजी तयारु बीठी आहे, वार्ड तयारु बीठा आहिनि, सिस्टम तयारु बीठो आहे। जीअं ई रोड ठही वियो, सिक्योरिटी जो मसइलो हल थी वियो, इंशाल्लाह असां सॼो सिस्टम कुझु अंदाज़ो को टाइम फ्रेम छा ॾेई सघो था मुकमल ट्रांसफर थी वञे? सर जेका मुंहिंजी पंहिंजी इंटरनल जेका हिकिड़ी बिल आहे जी जी त 15-20 ॾींहंनि जे अंदरि थी वञणु घुरिजे, छो त असांजो सिस्टम बिल्कुलु रेडी आहे। बाक़ी रहियूं ॻाल्हि त ॿियूं शयूं जीअं मां तव्हांखे ॿुधायो त अवेलेबल HR जी कमी आहे असां वटि। 95 माण्हुनि मां सिर्फ़ु 42 माण्हू मौजूदु आहियूं। ऐं उन खां सवाइ रोड जेको आहे या कचो आहे, जॾहिं हिन ते कारपेट वग़ैरह ठहे ऐं लाइटिंग थिए त राति जो 2 बजे 2:30 बजे 3 बजे लाइट्स वग़ैरह लॻल ठीकु। ऐं वॾो मसइलो जेको आहे सिक्योरिटी जो आहे। ऐं सिक्योरिटी लाइ असां DC जे थ्रू पंहिंजो SP सां राब्तो कयो आहे। उन्हनि चयो आहे त जॾहिं तव्हां चवंदो, जॾहिं तव्हांजो सिस्टम ठही वञे त असां पूरी तव्हांखे जेको आहे सो टिकट ॾींदासीं। इंशाल्लाह इहे सभु मसइला हल करे वेंदासीं। असांखे पूरो कॉन्फिडेंस आहे इंशाल्लाह थींदो, ज़रूरु थींदो, बिल्कुलु थींदो। सर ज़िंदगी जो को ख़ुशगवार लम्हो तव्हांजो जेको यादि हुजे अॼु ताईं त यार ही वाह जो कमु थियो? जी सर, बिल्कुलु इहो यादगार लम्हो आहे जो मुंहिंजी शादी थियल हुई ऐं अञा मूंखे नौकिरी कोन मिलियल हुई। ऐं मुंहिंजो वॾो पुटु आहे अरसलान नालो आहे, जेको हींअर इंजीनियर आहे, कराची में जॉब थो करे। उनजी डिलीवरी पई थी, मुंहिंजी कमीशन जो इम्तिहान ॾिनल हो। अच्छा। अलाह जो करम अहिड़ो थी वियो जो नंढड़ो ऐं डिलीवरी थी, हुन आऊं कयूं ऐं दर ते माना नॉक थियो। ऐं आऊं दर मां निकिरी वियुसि, मूंखे माना उहो ऑर्डर मिलियो। त इहो माना ज़िंदगी जो यादगार वाक़ियो आहे। अलाह साईं एतिरी नवाज़िश कई एट ए टाइम, पुट जी नमज़ सां बि नवाज़ी ऐं वरी गवर्नमेंट जॉब जेका असां गरीब अच्छा को अहिड़ो लम्हो सर लाइफ जो जेको यादि करणु चाहींदा बि न आहियो, पोइ बि यादि अची वेंदो त यार ही थोरो मिड़ी रहिजी वई शइ? मुंहिंजे ख़्याल में अहिड़ो मूंखे कोई यादि कोन थो पए। अलाह साईं जहिड़े असीं दौर मां टफ लाइफ मां गुज़री हिन जाइ ते अलाह साईं असांखे पहुचायो आहे। हीअ मुंहिंजी रब जी महिरबानी, असीं लहूं टको बि कोन, अलाह साईं जी वॾी महिरबानी आहे ऐं इहो करम आहे हुनजो। इन करे मूंखे लॻे थो पंहिंजे लाइफ खां अहिड़ी को बि रिग्रेट कोन्हे। छा था सम्झो कामयाब ज़िंदगी में कंहिंजो हथ आहे तव्हांजी? कामयाब ज़िंदगीअ में ज़ाहिर ऐं पंहिंजे नंढपण जे हवाले सां चवंदुसि त मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, उन मूंखे ॾाढो इनकरेज कयो। अताउल्ला मेमन हुन जो नालो आहे। लाइफ में माना जॾहिं आउं 6-7 क्लास पढ़ंदो हुउसि, उन खां वठी उहो मूंखे इनकरेज कंदो आयो, बाबा पढ़णो आहे, अॻियां वधणो आहे। सर आख़िरी सवाल रहिजी वियो, ख़बर जेतिरी मूंखे आहे 72 डेली वेजिस ते के दोस्त आहिनि जंहिंजी 4000-5000 खां पघार आहे, उन्हनि जो आख़िर फ्यूचर छा आहे? 72 आहिनि कोन्हनि, घटि आहिनि वधि आहिनि, इन जे बारे में? सर इहो 72 वारो त हीअं ठका आहे, बाक़ी 50 खनि माण्हू डेली वेजिस वारा आहिनि जेके अननेसेसरी माण्हू इलाही आहिनि, जिनखे 10 माण्हुनि खे माना पंहिंजे तरीक़े सां किक आउट करे छॾियो आहे।
गैरेजनि जी ज़रूरत कोन्हे। ज़रूरत कोन्हे। बाक़ी सिस्टम खे हलाइण लाइ ज़ाहिर आहे सभिनी माण्हुनि खे एट ए टाइम कढी थो छॾिजे, हा उहो ॾाढो ॾुखियो थी सिस्टम पवंदो। डाउन थी वेंदो। छा था सम्झो ज़रूरत केतिरनि जी आहे ऐं सम्झो था त रेग्युलर इन्हनि माण्हुनि मां थियणु खपनि जंहिंमें एबिलिटी हुजे। ज़ाहिर आहे सर अवेलेबल HR जेका असांजी आहे उहा जॾहिं अची वेंदी त इन्हनि माण्हुनि खे असां रिप्लेस करे छॾींदासीं। DC जे थ्रू रिप्लेस खां बहितर इहो न आहे त सर उन्हनि खे एडजस्ट कजे। मुंहिंजी पर्सनली DC साहब सां मुलाक़ात थी जी आहे। जी जी उन्हनि खे मूं हिकिड़ो फाइल ॾिनो आहे त सर ही जेके कॉम्पिटेंट माण्हू असां सां गॾु कमु कनि पिया सही आहे। ऐं जेके इहे ई माण्हू जेके अवेलेबल HR में एडजस्ट कया वञनि त बहितर थींदो। उन लाइ हुन चयो आहे त ठीकु आहे असीं हिन शइ खे कंसीडर कंदासीं। माशाल्लाह हिकिड़ो बस सवाल दोस्तनि कयो आहे सनाउला मेमन, उन जा मूं तव्हां जवाब पुछी छॾिया, महिरबानी सनाउला तव्हांजी। उन खां अलावा अब्दुल कयूम मेमन साहब आहे, डॉक्टर अब्दुल सलाम तमामु बहितरीनु कमु करे रहियो आहे। इन खां अलावा वसीम आफ्ताब आहे असांजो, डॉक्टर सलाम इज़ द बेस्ट। माशाल्लाह महिरबानी दोस्तो, तव्हांजी डॉक्टर साहब तमामु घणी महिरबानी। तव्हां ॾाढो हिकिड़े मतिलबु बिज़ी टाइम मां मूंखे कुझु टाइम ॾिनो। ज़ाहिर आहे माण्हुनि जे ज़हननि में इलाही ॻाल्हियूं हुयूं। अॼु हिकिड़ो सर नंढो वाक़ियो मूंखे यादि पियो हुजे, कंहिं सम्झां थो जर्नलिस्ट या अताई सहाफ़ी असीं हुनखे चऊं को अहिड़ो को मामिलो थियो, छा को माफ़ीनामा वग़ैरह इहे की थिया हुआ, छा शयूं कुझु थियूं? जी सर इहो मामिलो थियो, छा इहो हो छा असल मामिलो सर? अञा ताईं मुंहिंजी कोशिशि आहे हक़ीक़त माण्हुनि ताईं पहुचाइजे ॻाल्हि जेका आहे। जी सर तव्हांजी महिरबानी। जी जी असल में इहो ई डॉक्टर वली जेको तव्हां चयो पिया न हुन एम्बुलेंस वारे वाक़े वारो, त हुननि चयो त धणी असां ताईं अप्रोच ई कोन करे सघिया। उहो ई डॉक्टर जेको ड्यूटी ते तमामु एक्स्ट्रा ऑर्डिनरी इंटेलिजेंट डॉक्टर आहे, ऑनेस्ट आहे। बिल्कुलु उहो पंहिंजे ड्यूटी ते डॉक्टर ड्यूटी ते तो का एमरजेंसी अची वई त ज़ाहिर सीवियर एमरजेंसी हूंदी, पेशेंट गैस पिन में हो। बिल्कुलु पेशेंट गैस पिन में जॾहिं हूंदो आहे त उहो डॉक्टर कंहिं बि ॻाल्हि खे कोन ॾिसंदो आहे। ज़ाहिर आहे हुनजी लाइफ हा बिल्कुलु पहिरीं मूं पाण सां ॾिठा आहिनि। असां सिविल हॉस्पिटल में ऐं ईअं वञण करे ॾींदा त यकीन कयो माना ॾह डॉक्टर बि असां पेशेंट ते बीठल ॾिठा आहिनि त भई हुनखे बचाइणो आहे कीअं करे। बिल्कुलु। ऐं डॉक्टर जी लाइफ अहिड़ी आहे जो डॉक्टर जे पंहिंजा जेके तकलीफ़ूं परेशानियूं उहे छॾे करे हुनखे सॼो बिल्कुलु फोकस हूंदो आहे। बिल्कुलु ईअं बिल्कुलु ईअं कॾहिं कॾहिं ईअं हूंदो आहे माउथ टू माउथ मिलाइणो पवंदो आहे। हा बिल्कुलु एतिरो डॉक्टर सेक्रीफाइस करे थो, बिल्कुलु त उहो असांजो डॉक्टर बि एतिरो सेक्रीफाइस माशाल्लाह ज़बरदस्त। ठीकु आहे। पेशेंट गैस पिन में आयो, गैस पिन में डॉक्टर हुन ते माना ट्राई पे कई त हिनखे तव्हां कोशिशि करे रिकवर कजे। हिकिड़ो आयो रिपोर्टर आयो, उन अची तस्वीरूं वरितियूं, डॉक्टर साईं हीअं पियो रिपोर्टर एनी टाइम अची सघंदो, एनी टाइम कुझु बि करे सघंदो। उन ते थोरो हुन डॉक्टर जो थियो, पोइ असांजे डॉक्टर पेशेंट मुंहिंजी ॻाल्हि में उहो एक्सपायर थी वियो। हिननि हा जो पेशेंट गैस पिन में हो, गैस पिन में पेशेंट 2-3% रिकवर थींदो आहे, त अक्सर हम करे अहिड़ी कंडीशन में एक्सपायर थी वेंदा आहिनि। पोइ मामिलो सर थी वियो सर, मामिलो थी वियो, पोइ डॉक्टर असांजे स्ट्रगल कई, पोइ थोरी ॻाल्हि ॿोल थियण खां पोइ मामिलो माशाल्लाह। सर मटियारी वासियुनि खे को अहिड़ो मैसेज तव्हांजे तरफ़ां जेको तव्हां ॾियणु चाहियो? सर मटियारी वासियुनि जे लाइ, पर मुंहिंजे टोटल सिंधी क़ौम जे लाइ, सिंधी क़ौम बस ज़बरदस्त। असांजी सिंधी क़ौम इलाही पुठिते पियल आहे, बाक़ी क़ौमूं इलाही अॻियां निकिरनि, जेको असीं पंहिंजे एक्सपीरियंस में ॾिसूं पिया त उनजो वाहिद रीज़न इहो आहे त असांजी जेका क़ौम आहे कंफर्ट ज़ोन में रहण जो लाइक करे थी। ऐं तव्हां हिन में अंदाज़ो लॻायो त जॉब वठणु ज़ाहिर कंफर्ट, सरकारी जॉब आहे, नौकरी मिली वई, सभु शइ सरकारी हुजे पर हॉस्पिटल सरकारी न हुजे, स्कूल सरकारी न हुजे, बाक़ी सभु कुझु असांखे जॉब खपे। जॉब जे लाइ इहो आहे बाबा ड्यूटी लाइ कॾहिं वियासीं कॾहिं न वियासीं, बिल्कुलु ईअं सिग्नेचर कईसूं बाबा हाणे असां बस नौकरी थी वई, वापसि वञणो घर। असांजी सिंधी क़ौम जेको आहे इलाही कंफर्ट ज़ोन में रही ऐं इलाही डोरमेंट थी, इलाही शइ ख़तमु थी वियो हुन मां उहो जज़्बो, हुन मां उहो उत्साह ख़तमु थी वियो आहे। बाक़ी क़ौमूं तव्हां ॾिसंदव त उहे इलाही अॻियां निकिरी आयूं आहिनि, उहे प्राइवेट शोबनि में वञनि थियूं। ऐं जिते जिते तव्हां ॾिसो उहे माण्हू सऊदी अरब ऐं ऑस्ट्रेलिया वियाना जिते उन्हनि खे मोकिलिजे थो वञनि था, पर असांजी सिंधी क़ौम खे इहो एतिराज़ आहे त नौकिरी असांखे घर में मिले, सरकारी हुजे ऐं फैसिलिटी हुजे। इहो कंफर्ट ज़ोन पॉइज़न आहे मुंहिंजे हिसाब में। इन मां पंहिंजी सॼी मटियारी शहर सां गॾु सॼी पंहिंजी क़ौम खे पैगाम ॾींदुसि, खुदार कंफर्ट ज़ोन मां निकिरो, उथो, सुजाग थियो ऐं पंहिंजे क़ौम जी ख़िदमत करियो ऐं रहनुमाई करियो। मैंगो फेस्टिवल, हैंडीक्राफ्ट फेस्टिवल हाला में थिए पियो DC मटियारी जी, मतिलबु पाण सभिनी जे तरफ़ां ई आहे। DC ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि कई त ही मुंहिंजो जेको आहे इवेंट कोन्हे, मटियारी वासियुनि जो इवेंट आहे। बिल्कुलु। त कीअं था ॾिसो इनखे? सर बिल्कुलु इहो DC साहब वाकई जीअं चयो आहे हिन करे ॾेखारियो आहे ऐं हिन 2 महीननि में काफ़ी पंहिंजे शहर जी ख़िदमत कई आहे। ऐं जेको कुझु करे पियो, जेको स्टेप खणे पियो शहर जे चङाई लाइ ऐं भलाई लाइ करे पियो, ऐं असांजी अस्पताल जे लाइ बि तमामु सुठा स्टेप्स वरिता आहिनि ऐं असांखे बि DC साहब जी तमामु घणी सपोर्ट आहे। इवन आउं त हिते पंहिंजे DHO साहब जेको पीर गुलाम सिंह आहे उनजो बि नालो खणंदुसि,
तमामु बहितरीनु ऐं लाइक़ु माण्हू आहिनि ऐं सिस्टम खे हलाइण वारा माण्हू आहिनि, असांखे तमामु घणो इनकरेज कंदा। हुननि जी बि इहा ई ख़्वाहिश आहे त DC DHO ऐं तव्हां असां ऑफिसर सभु मिली पंहिंजे ज़िले खे अगरि टीम वर्क सां सर पॉसिबल ई बिल्कुलु। कुझु पॉसिबल कोन्हे। बिल्कुलु, ऐं असांखे तमामु इहो आउं ख़ुशि नसीबु आहियां जो असांखे सुठी टीम मिली आहे, सुठो माहौल मिलियो आहे, असीं गॾिजी कमु करियूं पिया ऐं सुठा रिज़ल्ट्स अचनि पिया। तमामु महिरबानी डॉक्टर साहब। व्यूअर्स, उमेद कयां थो त हीअ अॼु जी हिकिड़ी नंढड़ी कोशिशि अवां सभिनी खे ज़रूरु पसंदि आई हूंदी। ज़ाहिर आहे टाइम हर शइ खे खपंदो आहे बहितर करण लाइ, अञा बहितर करण लाइ, अञा बहितर करण लाइ, अञा बहितर करण लाइ। त ज़ाहिर आहे टाइम लाज़मी ॾियणो पवंदो। ऐं त उमेद कयां थो त मटियारी वासी, मटियारी जा रहण वारा डॉक्टर सलाम खे सपोर्ट कंदा, DC खे सपोर्ट कंदा, असांजे DHO साईं खे सपोर्ट कंदा, ताकी जेतिरी बहितरी इन्हनि शयुनि में करे सघनि ई कंदा ऐं अवाम लाइ ज़ाहिर आहे हिकिड़ो सुठो आइडियल क्राइटेरिया ऐं मामला सिधा कंदा इंशाअल्लाह। उमेद कयां थो त तव्हांखे नंढी कोशिशि पसंदि आई हूंदी। इन उमेद सां ख़ुदाफ़िज़ चवां थो त मुंहिंजे प्रोग्राम को शेयर ज़रूरु कंदो, मुंहिंजे YouTube चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदो, पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखंदो। वरी के ॿिए को प्रोग्राम सां